हूंदो पर आहे सुकून दिल खे वधीक छा में रस्ता खुलंदा वेंदा आहिनि सुकून आई वुड से अदाकारी मां चवंदो आहियां आसान आहे आसान हिन करे त मूंखे लॻंदो आहे सभिनि मां ॾुखियो ॾुखियो आहे हर कंहिंजो पंहिंजो चैलेंज आहे आई एंजॉय पर्सनली डायरेक्शन मां तमामु घणी एंजॉय कंदो आहियां अच्छा मां पाण सुस्त मिजाज आहियां ईअं चवंदमि त एज़ अ डांसर तव्हांखे तमामु महिनत खपे थी ऐं डिसिप्लिन खपे थो ईअं न आहे त एज़ एन एक्टर तव्हांखे डिसिप्लिन नथो खपे या एज़ अ डायरेक्टर तव्हां डिसिप्लिन न हुजो हुन में बि डिसिप्लिन खपे थो पर हिकिड़ो अलॻि तरीक़े जो एज़ अ डांसर तव्हांखे पंहिंजी फिज़िकल बॉडी तव्हांखे वार्म अप करणु तमामु ज़रूरी आहिनि ऐं न त तव्हांखे इंजरीज़ दुनिया जा जेके डांसर्स आहिनि उहे कंहिं न कंहिं इंजरीज़ मां अञा बि उन्हनि खे फेस कनि था ऐं एॾियूं ख़तरनाक इंजरीज़ हूंदियूं आहिनि माण्हू सम्झंदा आहिनि डांस त बसि मिड़ई आहे कीअं पर जेके डांसर्स हूंदा आहिनि न उन्हनि खे ख़बर पवंदी आहे ऐं ॾाढो हिकिड़ो टफ चैलेंज हूंदो आहे हा त इंजॉय मां जंहिं ज़ोन में अची वेंदो आहे अगरि उहो डांस जो हिकिड़ी मूंखे इंस्पिरेशन मिली थी वञे ऐं मां कोरियोग्राफ कयां पियो ऐं कुझु डांस कयां पियो त मज़ो हुन में बि ईंदो आहे स्टोरी टेलिंग आहे बेसिकली इट इज़ ऑल स्टोरी टेलिंग हाणे स्टोरी टेलिंग तव्हां थ्रू मूवमेंट कयो था तव्हां अदाकारी एक्सप्रेशन्स ऐं डायलॉग जे थ्रू कयो था या तव्हां ॿियनि एक्टर्स खे हायर कयो था त भई अचो तव्हां जेको आहे मुंहिंजे प्ले में या मुंहिंजे ड्रामे में या मुंहिंजे फिल्म में कमु कयो त उहा आहे स्टोरी टेलिंग ऐं हुन में मूंखे सभिनी खां हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहो थी लॻे त एज़ एन एक्टर तव्हांखे ॾाढो हिकिड़ो हिकिड़ो यू हैव टू मेंटेन योर पर्सनैलिटी तव्हां कहिड़ा कीअं ॾिसण में अचो था तव्हां कीअं कैरी था कयो कंदा आहिनि माण्हू पंहिंजे पाण खे तव्हां कीअं ॾिसो था कीअं ॻाल्हायो था पंहिंजे बारे में तव्हां छा ॻाल्हियूं ओके कैरेक्टर अची वियो वजदान में हाणे कैरेक्टर न पर अ लॉट ऑफ द एक्टर्स हैव टू मेंटेन अ सर्टन इमेज यस ठीकु आहे हाणे उहा इमेज मेंटेन करण लाइ हुन में इलाही एनर्जी लॻंदी आहे त अगरि इफ़ यू वॉन्ट टू बी योर सेल्फ त हुन लाइ डायरेक्शन तमामु सुठी आहे छो जो तव्हां कैमरा जे पुठियां आहियो तव्हां थिएटर ते न आहियो ऐं तव्हां ते उहो प्रेशर न आहे भई मुंहिंजा जहिड़ो बि मुंहिंजो हाल आहे जहिड़ो बि मुंहिंजो हुलियो आहे मूंखे रुगो पंहिंजे कम ते फोकस करिणो आहे ऐं हिकिड़ी इवन वहदानियत वारी ॻाल्हि मूंखे लॻे थी घटि में घटि त थिएटर में तव्हां डायरेक्टर खे ॾिसो कोन था पर डायरेक्टर जो हथु हर शइ में हूंदो आहे त ऑडियंस अगरि पे ॾिसणु अचे थी त उहो त चए थी हो त एक्टर्स खे ॾिसे थी कहाणी ॾिसे थी त उअं ई जेको असांजो ठाहिण वारो आहे जेको हलाइण वारो आहे उहो ॾिसण में नथो अचे ऐं पाण असां उहो डायरेक्टर आहे उहो कहाणीकार आहे असांजी कहाणी लिखी अथई हुन